हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा त्रिपुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करां। हाणे हिन कन्ननि द्वारा मुंहिंजी आत्मा खे परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे छा छा चयो अथई उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, हाणे तव्हां ईश्वर जा संतान प्रैक्टिकल में ठहिया आहियो। माण्हू त चईंदा आहिनि असां भॻवान जा ॿार आहियूं, लेकिन भॻवान खे ॼाणंदा ई न आहिनि त ॿार कीअं थिए। लेकिन हाणे असां स्वयं खे पहचानियो आहे, भॻवान खे पहचानियो आहे न, कि मां आत्मा हुन निराकार परमात्मा जी संतान आहियां। हुन परमात्मा खे ईश्वर अल्लाह ख़ुदा चईंदा आहियूं। हाणे मां प्रैक्टिकल में हुन ईश्वर जी संतान ठही आहियां, त हिनजी ख़ुशी हुजणी खपे न। इहा ख़ुशी असांखे सिर्फ़ु हिन हिकु ई जन्म में मिली सघंदी आहे। छो जी सत्य त्रेता में त कोई ईश्वर खे यादि ई न कंदो। द्वापर कलयुग में भी ईश्वर खे यादि कंदा हुआसीं, लेकिन भॻवान ऐं भगत जे संबंध सां। हाणे असां ईश्वर खे यादि कंदा आहियूं पंहिंजे पीउ जे संबंध सां। उहो ई असांजो ब्रह्मा जे तन में अची करे माता पिता ठहियो आहे ऐं असांखे सर्व शक्तियूं गुण ज्ञान जो खज़ानो थो ॾे न। वॾे खां वॾी लॉटरी त हाणे असां आत्माउनि जी लॻी आहे। छो जी जंहिंजे जेके ज्ञान गुणनि शक्तियुनि जे धन जी कामना मनुष्य आत्मा कंदी आहे, एॾो तप कंदी आहे, उता बि न मिलंदो अथसि। धन त तॾहिं बि कीअं बि करे कमाए सघंदी आहे, लेकिन परमात्मा खां जेके शक्तियूं गुण ज्ञान खपे उहो त कहिड़े बि युग में आत्मा खे न मिली सघंदो आहे। हिन ई युग में आत्मा खे उहो मिले थो, ऐं केॾो सहज तरीक़े सां। सिर्फ़ु स्वयं खे आत्मा सम्झो, हुनखे निराकार रूप में यादि करो, त वॾे खां वॾी लॉटरी असांजी लॻी आहे न। हाणे लॉटरी लॻंदी आहे त ख़ुशी मिलंदी आहे। त बाबा चए थो तव्हांजी हीअ जेकी लॉटरी लॻी आहे, तव्हां जेकी आत्मा खे पहचान मिली आहे परमात्मा जी, उहो जेकी प्राप्ति थिए थी, इहा असांखे स्वर्ग में ॾाढो फ़ाइदेमंद, स्वर्ग में असांखे इन जे कारण ॾाढो सुख मिलंदो। हीअ लॉटरी जेकी मिली आहे, इन जो फ़ाइदो असांखे स्वर्ग में मिलंदो। हिते त सिर्फ़ु असां परमात्मा खे यादि था करो, उनखे पंहिंजो सम्झी करे उन सां गुण शक्ति ज्ञान में वठूं था। इहे ई गुण शक्ति ज्ञान असांखे सत्युग में धन जे रूप में मिलंदो। हाणे आत्माउनि खे परमात्मा ख़ुशी जो पारो चढ़ाइण आयो आहे। अहिड़ी ख़ुशी असांखे ॿिए कहिड़े बि युग में न मिली सघंदी। भक्ति मार्ग में बि भगत केॾा धक्का खाईंदा रहंदा आहिनि भॻवान सां मिलण लाइ। अनेक वेद शास्त्र वग़ैरह पढ़ंदा रहनि, परंतु त बि भॻवान जी यथार्थ पहचान न थींदी अथनि। हाणे उहो परमात्मा पहचान असांखे घर वेठे मिली आहे। असांखे घर वेठे प्राप्ति थिए थी न, काथे वञण जी दरकार बि न आहे। बाबा चवनि था हाणे केतिरी सहज रीति आत्माउनि खे प्राप्ति थी थिए। महिनत सां मुक्त करायो अथई न हाणे भॻवान असांखे। बाबा चए थो मां तव्हांजो परम पिता आहियां न। शिव जो चित्र त ॾाढा रखंदा आहिनि, लिंग जे रूप में यादि कंदा आहिनि। छो जो शिव अर्थात ज्योतिर्बिंदु, आत्माउनि जो पीउ। आत्मा बि ज्योतिर्बिंदु आहे, परमात्मा बि ज्योतिर्बिंदु आहे। त शिव आहे, शिवलिंग जो शिव आहे, शिव बाबा जो शिवलिंग आहे। ऐं उन्हनि सां गॾु जेका ॿिया बि शालिग्राम रखंदा आहिनि न, शिवलिंग सां गॾु ॾाढा सारा लिंग बि रखंदा आहिनि। उहो उन्हनि आत्माउनि जो लिंग आहे, शालिग्राम ठहियल आहे। जेकी आत्मायूं परमात्मा जॾहिं धरती ते ईंदा, मतिलबु हाणे जीअं परमात्मा आयो आहे न धरती ते, त जेकी आत्मा परमात्मा खे पहचानदी आहे, परमात्मा खे यादि कंदी आहे, परमात्मा जी मददगार ठहींदी आहे, त उनजी भक्ति मार्ग में शिवलिंग सां गॾु शालिग्राम रूप
पूजा थींदी आहे। त बाबा चए थो ॾिसो मुंहिंजो लिंग ठाहींदा आहिनि, तव्हांजो सालिग्राम ठाहींदा आहिनि, छो जो तव्हां बि मुंहिंजी मदद कई अथव न। त बाक़ी कोई माण्हू नथो पहचाने परमात्मा खे, असां पहचानियो आहे। असां बाबा चए थो तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करो, इहे ई मुंहिंजे लाइ ॾाढी मदद आहे तव्हांजी। छो जो मूंखे मुंहिंजे यथार्थ रूप सां यादि करण सां आत्माउनि खे प्राप्ति थींदी आहे। तव्हां आत्मा बि अति सूक्ष्म आहियो, भ्रुकुटी जे विच में वेठी आहियो, मां बि अति सूक्ष्म आहे, लेकिन मूंखे पंहिंजो तख़्त न मिलंदो आहे। भला अमृतसर में उहा अकाल तख़्त रखंदा आहिनि, तख़्त ठाहे करे रखंदा आहिनि, अकाल चईंदा आहिनि परमात्मा अकाल मूर्त आहे, लेकिन परमात्मा खे कॾहिं बि ख़ुदि जो तख़्त न मिलंदो आहे। वो ब्रह्मा जे तख़्त ते ईंदो आहे, अर्थात ॿिए जे शरीर जे तख़्त ते ईंदो आहे। इहे भ्रुकुटी जे विच जी जॻह आहे न, इहे असांजी आत्मा जे वेहण जो तख़्त आहे। हिते असांजी आत्मा राजा थी करे वेही करे पंहिंजे शरीर खे हलाईंदी। बाबा चए थो असल में जॾहिं आत्मा में शक्ति हुई त आत्मा राजा थी करे पंहिंजी सर्व कर्म इंद्री मन बुद्धि खे हलाईंदी हुई। हाणे आत्मा हिन शरीर जी गुलाम थी आहे, इन करे बाबा हाणे वरी खां आत्माउनि खे गुण शक्तियूं सम्झ ॾियण आयो आहे। शरीर खे नथो ॾे, आत्मा खे थो ॾे। आत्मा खे हुनजो राज्य भाग्य ॾियण आयो आहे। जॾहिं आत्मा ख़ुदि शक्तिशाली थी वेंदी त हू पंहिंजे शरीर खे मन बुद्धि खे सुठी रीति हलाईंदी। असांजो मन सदा सुठो रहे, असांजो शरीर सुठी तरह हले त असां ॿियनि खे बि सुठी रीति हलाए सघंदासीं, ॿियनि खे बि सुख ॾींदासीं। अॼु असांजो जीवन में दुख छो थो अचे? हिकु त आहे असां शिकारनि जे वश बुरा कर्म कया आहिनि, ॿियो दुख जो कारण आहे क्योंकि मनुष्य आत्मा जो मन आहे न, उहो ॾाढी सारी उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं थो सोचे, फालतू फालतू ॻाल्हियूं सोचे थो, फालतू फालतू ॻाल्हियूं जे बारे में वीचार थो करे। हिन करे बाबा चए थो मन जेको मन मना भव आहे, अर्थात पंहिंजे मन में हमेशह सुठियूं ॻाल्हियूं परमात्मा खे यादि करे परमात्मा जी ॻाल्हियूं सोचो। जेको बि तव्हां पाठ आदि करो था, शास्त्र आदि पढ़ो था या जो कुझु बि करो था, मन खे हुनजो अर्थ ॿुधायो। ऐं ॾिसो था टीवी सीरियल मूवी ॾिसो, सभु हुनजो हिकु हिकु सीन हिकु हिकु ॻाल्हि तव्हांजे जीअं त मन में छपी वेंदी आहे, मन बुद्धि वापसि ॾिसण जी दरकार बि न आहे। हिकु बार ॾिठो एॾो ध्यान सां मन हुन में लॻी वेंदो आहे। छो जो उहे सभु ॻाल्हियूं हिनखे सम्झ में अचनि थियूं न। असां ईअं ई कोई बि सत्संग कीर्तन आदि या जेको कुझु बि पढ़ूं था, हुनखे इन रीति सम्झाए करे मन खे ॾियूं त मन बि हुन ॻाल्हियुनि जे बारे में बि सोचे। त हाणे सॼो ॾींहुं इहो सोचो, इहो ॾिसो पंहिंजे पाण खे कि मुंहिंजो मन सॼो ॾींहुं छा थो सोचे। बसि तव्हां टीवी ॾिसो, जेको बि ॾिसणो अथव ॾिसो, लेकिन इन रीति न ॾिसो कि सॼो ॾींहुं मां उन ई ॻाल्हियुनि जे बारे में सोचां थी। बाबा चए थो सभिनि खां तव्हांजो हिकु त विकार दुश्मन आहिनि, ॿियो जो इहो टीवी आदि सीरियल आदि ॾिसंदा आहियो, फिल्मियूं आदि ॾिसंदा आहियो न, इन सां बि तव्हांजो मन ख़राब थियो अथव। जीअं ॿार खे असां सावधानी ॾियारींदा आहियूं न कि बुरे संग में न वञ, इहो सुठो दोस्त कोन थी, इहा सुठी साहेड़ी कोन थी, या वॾनि खे बि चईंदा आहियूं, या कोई अहिड़ो बि संबंधी रिश्तेदार बि हूंदो आहे जो सुठियूं ॻाल्हियूं न कंदो आहे, त असां स्वयं खे हुन खां दूर रखंदा आहियूं। ईअं ई जेको बि तव्हां ॾिसो था उन्हनि ॻाल्हियुनि खे अगरि तव्हांखे ॾिसण जो त पहिरीं ॻाल्हि त बाबा चए थो ॾिसो ई न, छो जो मन में उहे ॻाल्हियूं वेही रहंदियूं आहिनि, असां उहो ई सोचंदा आहियूं, पोइ असांजी गृहस्थी बि उहो ई हलणु लॻी वेंदी आहे। छो जो असां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं त असां पंहिंजी गृहस्थी में बि सभी रिश्तेदारनि संबंधियुनि खे उन ई नज़र सां ॾिसंदा रहंदा आहियूं कि ॾिस हुन सीरियल में हुन सां ईअं कई न, हाणे इहे बि मूंसां ईअं थी करे। पोइ पाण ॾिसंदा आहियूं, अगरि उहो न बि सोचंदी हुजे, उहो न बि कंदो हुजे, लेकिन तव्हांजे सोचण सां उहो करणु लॻी वेंदो। जीअं भॻवानु चईंदो आहे मां संकल्प सां ब्रह्मा जे तन में द्वारा अची करे संकल्पनि सां सृष्टि रची आहे।
फालतू ॻाल्हियूं ॾिसी करे रोज पंहिंजो सॼो ॾींहुं असांजो कीअं थो बिते, असांजी सोच जे अनुसार। त असां छो न सुठी सुठी सोच ॻाल्हियूं सोचूं, त असांजो सॼो ॾींहुं असां सुठो सुठो सोचंदासीं त असांजो जीवन बि सुठो सुठो थींदो वेंदो। जीवन में असांजे जीवन में दुख अशांति अचे थी कंहिंजे कारण? मुंहिंजे कारण ई थी अचे। मां ख़ुदि जो जीवन चाहियां त सुख जो ठाहे सघंदी आहियां। मां अर्थात मां आत्मा चाहियां त मुंहिंजो जीवन मां सदा सुख शांति जो ठाहे सघंदी आहियां। मां आत्मा चाहियां त पंहिंजो जीवन ॾाढो नर्क जहिड़ो ठाहे सघंदी। कीअं? पंहिंजी सोच सां। असांजो मन जेको आहे न, आत्मा जो जेको मन संकल्प शक्ति, हुन में ॾाढी शक्ति हूंदी आहे। ऐं छो न असां हुन शक्ति खे सुठी सोच में लॻायूं। असां हीअं छो था सोचूं कि मन मञे नथो, फालतू ॻाल्हियूं थो सोचे। छो न असां परमात्मा खे यादि करे स्वयं में एतिरी शक्ति धारण करूं कि मां पंहिंजे मन खे कंट्रोल में करे सघां। जीअं माउ पीउ कीअं जॾहिं ॿार कंट्रोल में न हूंदो त कीअं स्ट्रिक्ट थी वेंदा आहिनि कि न इहो मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे, ॾिसां थी कीअं नथो ॿुधे। या कोई बि अॼुकल्ह ॾाढा माण्हू हिक ॿिए खे कंट्रोल करण जे लाइ कुझु कुझु कंदा रहंदा आहिनि। त असांखे उहो फालतू ॻाल्हियूं न करणियूं आहिनि। असांखे त परमात्मा शक्ति सां मन खे पंहिंजे कंट्रोल में करे रखिणो आहे। मुंहिंजो मन सदा सुठो सोचे, पंहिंजे लाइ बि ॿियनि जे लाइ बि। ॾिसो, असांजे मन जे सोचण सां, फालतू सोचण सां असांजे घर जे वायुमंडल बि बिगड़ंदो आहे। असांजो मन सुठो सोचे त असांजो घर बि सुखी थी सघंदो आहे ऐं असां बि सुखी थी सघंदा आहियूं। त हिन करे बाबा चए थो, इहो जेको मंत्र आहे मन मना भव, अर्थात स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। इहो छो आहे? छो जो आत्मा खे परमात्मा शक्ति ॾींदो आहे जंहिंसां आत्मा पंहिंजे मन, बुद्धि, कर्मेंद्रियनि खे कंट्रोल में करे रखे। जॾहिं असांजा मन, बुद्धि ऐं कर्मेंद्रियूं कंट्रोल में हूंदियूं त मुंहिंजो जीवन बि सुख शांति वारो थींदो, घर जो वायुमंडल बि सुठो थींदो। ऐं जेके बि मां जो धंधो थी करां, जो बि गृहस्थी संभालां थी, उहो बि मां ॾाढी सुठी रीति ख़ुशी ख़ुशी संभालंदा। ॾिसो, जंहिं ॾींहुं शरीर सुठो हूंदो आहे, सुठी रीति शरीर जे किसी अंग में बि कोई बि असांखे दर्द वग़ैरह या न थींदो आहे, असांजो मन अगरि सुठो हुजे, ख़ुशी जी ॻाल्हि सोचे, त उन ॾींहुं असांजो सॼो ॾींहुं ॾाढो सुठो निकिरंदो आहे। असां हिक ॿिए सां बि ॾाढो प्रेम व्यवहार सां हलंदा आहियूं। छो जो उन ॾींहुं मन बि सुठो पियो सोचे, कर्मेंद्रियूं बि सुठी रीति हलनि थियूं। त छो न असां सॼो रोज़ हीअं पंहिंजे पाण खे एतिरी शक्तिशाली धारण, परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि एॾी शक्ति धारण करो कि असांजो मन बि सदा सुठो सोचे ऐं शरीर बि तंदुरुस्त रहे। त बाबा चए थो, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। सिर्फ़ माण्हू त लिंग जे रूप में मूंखे यादि करनि था, लेकिन लिंग खे खीर चढ़ाइण, हुनजी आरती करण, हुनखे पुष्प चढ़ाइण सां कुझु न थींदो। हुनखे अक धतूरा फूल चढ़ाइण सां छा थींदो? कुझु न थींदो। चढ़ाईंदव, खीर पाणी त वहिजी वेंदो, ॾीओ ॿुझी वियो, अक ऐं जेका फूल चढ़ाया उहो कल्ह वञी सुकी वेंदा, हुनखे फिटी करे छॾंदव, फ़ाइदो छा? तंहिंखां सुठो त हुन लिंग जो अर्थ सम्झो न। इहो लिंग अर्थात परमात्मा, मुंहिंजो शरीर में जेकी मां आत्मा वेठी आहियां हुनजो पीउ आहे। इहे मुंहिंजी आत्मा में शक्ति भरण लाइ आहे। इहा आहे। छो न मां हिनखे निराकार रूप में यादि करां थोरी सी देरि। उहो जेतिरो समय मां खीर वठी आयमि, खीर चढ़ायो, फूल चढ़ायो, आरती कई, उन जे बदिले त तव्हां शांति सां पंहिंजी आत्मा जे सदर में वियो आहे। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। उन जेतिरो समय बि तव्हां भक्ति ऐं इहे सभु चढ़ायो, ओतिरो समय तव्हां स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो आहे न, सभिनि सां बुद्धि योग हटाए करे, त तव्हांजी सची यादि जो खीर हुनखे चढ़ी वञे। परमात्मा चए थो, मुंहिंजे मथां खीर चढ़ाइणो अथव त जे
देह देह जी दुनिया देह जी संबंध वस्तु सभिनि खे भुलिजी करे स्वयं खे आत्मा निश्चय करे मूंखे निराकार रूप में याद करो। इहो ही आत्मा जो परमात्मा खे सच्चो सच्चो छा थियो खीर चढ़ाए। तव्हांखे मुंहिंजे मथां हक़ जा फूल चढ़ाइणा अथव त स्वयं खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में याद करे पंहिंजा जेका भी विकार बुरायूं दुख अथव उहो मूंखे ॿुधायो। त इहे छा थी वियो असां उन्हनि जे मथां हक़ धतूरे जा फूल चढ़ाए छॾिया। तव्हांखे मुंहिंजी आरती करणी अथव त स्वयं खे आत्मा समझी मूंखे यादि करो ऐं मुंहिंजा सर्व गुण शक्तियूं जेकियूं आहिनि उहे स्वयं में धारण कंदा वञो कि मूं में परमात्मा सर्व गुण सर्व शक्तियूं सर्व ज्ञान जी किरणियूं मूंखे ॾे थो। इन रीति तव्हां जेको भी भक्ति में करो था उन में समय न बिताए करे स्वयं खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजी आत्मा खे भरपूर कंदा वञो। पंहिंजी आत्मा जो दीपक जगायो। सिर्फ़ आरती न करो, आत्मिक स्वरूप में टिकी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त वो ही तव्हांजो सच्चो सच्चो दीपक जली वियो। ऐं आरती में जेकी असां महिमा ॻाईंदा आहियूं कि तूं ईअं आहे तूं ईअं कंदो आहे तूं ईअं कंदो आहे त उनजे बदिले तव्हां मूंखां जेके भी महिमा ॻायो था त ज़रूरु मां तव्हांखे उहो प्राप्ति कराई हूंदी न। त हाणे भी मूंखे निराकार रूप में यादि करे स्वयं में सर्व शक्ति गुणन ज्ञान जी प्राप्ति करो। इन रीति परमात्मा चए थो। बाबा चए थो मां तव्हांखे भक्ति छॾण लाइ नथो चवां, लेकिन भक्ति में जो तव्हां कर्म करो था ऐं पंहिंजो समय उन्हनि चीजनि जे व्यस्त खर्च भी था करो, पंहिंजो शरीर भी था लॻायो, कुछ प्राप्ति भी नथी थिए। तंहिंखां सुठो त शांति सां वेही करे मूंखे निराकार रूप में यादि करो न। तव्हांखे शिव जी लिंग जी पूजा करणी आहे न, शिव खे यादि करिणो आहे न। त मां शिव तव्हांखे चवां थो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजो सच्चो खीर वग़ैरह सभु कुझु मुंहिंजे मथां चढ़ी वेंदो। त बाबा चए थो कि छो थो चए ईअं, छोजी इन सां आत्मा खे प्राप्ति थींदी आहे ऐं आत्मा जो मन फालतू ॻाल्हियुनि खां बुराइनि खां उनजी आत्मा विकारनि खां बुराइनि खां मुक्त थींदी वेंदी आहे ऐं आत्मा खे ॾाढी भरपूरता अनुभव थींदी आहे जंहिंसां उन भरपूरता जे कारण आत्मा पंहिंजे जीवन में सुख जी शांति जी शक्तियुनि जी अनुभूति कंदी आहे। त उन प्राप्ति सां उनजो जीवन उनजो भी जीवन सुठो थींदो आहे त उनजे परिवार वारनि जो जीवन त ये प्राप्ति करो। हाणे सिर्फ़ भगवान खे यादि करण लाइ उनजी आरती उनजी पूजा उनजे लाइ पाठ वग़ैरह जप तप ये सभु करण सां कुझु भी न थींदो। जेसि ताईं असां उनजे यथार्थ नाम रूप खे न पहचानंदासीं, जेसि ताईं असां स्वयं खे आत्मा समझी करे उनखे उनजे यथार्थ नाम रूप सां यादि न कंदासीं, तेसि ताईं तव्हां जे भी कारण भक्ति या जो भी कुझु करो था, जो भी प्राप्ति जे लाइ तव्हां महिनत था करो न, उहो तव्हांखे उनजो ओतिरो फल न मिलंदो। त बाबा चए थो भक्ति में जेकी तव्हां महिनत था करो प्राप्ति जे लाइ, हाणे मां स्वयं तव्हां मूंखां ई त घुरो था न भक्ति में अलॻि अलॻि रूप में मूंखे यादि करे। हाणे मां स्वयं तव्हांखे चवां थो कि हाणे महिनत सां मुक्त थियो। हाणे पंहिंजे शरीर खे थकायो न, हाणे पंहिंजे धन खे इन्हनि ॻाल्हियुनि में उहो लॻायो न। धन भी त ख़र्च थो थिए न, माला वठी अचो उन में भी अॼुकल्ह माला भी कोई 5-10 ते मिले ई नथी, 20 त मिलंदी, 30 रुपीस त मिलंदी, 30 रुपीस त मिलंदी। त उन्हनि में भी हाणे पंहिंजो पैसो छो था ख़र्च करो। हाणे स्वयं खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। इन रीति बाबा असां आत्माउनि खे हाणे प्राप्ति कराइण आयो आहे। अच्छा मिठी मिठी सिटिंग जे बारे में सिटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी।
अच्छा, सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। दिव्य बुद्धि जे बल द्वारा परमात्मा जी शक्ति स्वयं में धारण करण वारा मास्टर सर्वशक्तिवान। दिव्य बुद्धि खे बुद्धि बल चइबो। असांजी दिव्य बुद्धि अर्थात शुद्ध बुद्धि। असांजी बुद्धि जेतिरी शुद्ध थींदी वेंदी न, शुद्ध बुद्धि छा करे सघंदी आहे? परमात्मा जी शक्तियूं, परमात्मा जो ज्ञान, परमात्मा जा गुण स्वयं में धारण करे सघंदी। दिव्य बुद्धि परमात्मा का सर्व प्राप्ति करे खुद खे शक्तिशाली ठाहे सघंदी। बाबा चए थो जीअं साइंस वारा कीअं एकांत में वेहींदा आहिनि ऐं कुझु न कुझु नई नई चीजूं ठाहींदा रहनि, ईअं ई असां जेतिरो जेतिरो पंहिंजो मन ऐं बुद्धि खे शुद्ध रखंदा वेंदासीं न, असांजे मन बुद्धि में कोई बि फालतू ॻाल्हि, कोई बि दुख जी ॻाल्हि, कोई बि विकार वारी ॻाल्हि, कोई बि पुराणी हेॾा वेॾा जी कोई ॻाल्हि न हुजे। सुठियूं शुद्ध शुभ भावना शुभकामना सभिनि जे लाइ सुठी ॻाल्हियूं, त असांजी मन ऐं बुद्धि में एतिरी शक्ति अची वेंदी आहे ऐं हुन शक्ति जे कारण असां पंहिंजे ऐं ॿियनि जे जीवन में कुझु न कुझु नयो ख़ुशी जो कंदा रहियूं। जॾहिं असां ख़ुदि भरपूर थींदासीं तॾहिं त असां ॿियनि खे बि ख़ुशी शांति ॾेई सघंदा आहियूं न। त परमात्मा छो थो चए मूंखे निराकार रूप में यादि करो, ताकि असां स्वयं खे भरपूर करे सघूं ऐं असां ॿियनि खे इहे सुख शांति ॾेई सघूं। त बाबा चए थो हाणे पंहिंजी बुद्धि खे दिव्य ठाहियो, शुद्ध ठाहियो, पवित्र ठाहियो। कीअं? मूंखे यादि करे ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचियो। स्लोगन आहे मास्टर ज्ञान सूर्य ठही सर्व खे ज्ञान जी लाइट ऐं माइट ॾियण वारा सच्चा सेवादारी ठा। सूर्य छा कंदो आहे? सूर्य खे हेॾे होॾे थोरी वञिणो, हो त मथे बीठो आहे ऐं सभिनि खे किरनियूं ॾिए थो, पंहिंजी लाइट ॾिए थो, असां सभु हुनजी लाइट सां कमु करूं था। त बाबा चए थो ईअं ई असांखे छा ठहिणो? सूर्य मुवाफ़िक़ ठहिणो। कंहिंखे? मुंहिंजे आत्मा खे। मुंहिंजे आत्मा में एॾो ज्ञान, एॾी शक्तियूं हुजनि, गुण हुजनि कि मां जाॾे बि वञा, जिते बि वेठी आहियां, जाॾे बि वञा, उते वेठे वेठे होॾे वेंदे वेंदे मां सर्व खे मुंहिंजे आत्मा में सर्व खे सुख शांति ज्ञान जी किरनियूं हुननि आत्माउनि खे मिलंदी रहनि। मूंखे कुझु चइण बि न पए, मूंखे कुझु सोचण बि न पए, सिर्फ़ु स्वयं में आत्मा एॾी चमकीली थी वञा, परमात्मा खे यादि करे हुनजे ज्ञान गुण शक्तियुनि खे धारण करे कि ऑटोमेटिकली जेके जो ज्ञान खपे, जेके जो सुख, जेके जो शांति, जो गुण शक्तियूं खपनि, वो ऑटोमेटिकली उन्हनि खे मिलंदी थी वञे। त एतिरो असांखे मास्टर ज्ञान सूर्य ठहिणो ऐं इहे ई सची सची सेवा आहे। अॼु माण्हू सोचनि था सेवा अर्थात काॾे कंहिंखे रोटी खारायो, कंहिंखे कपिड़ा ॾियो, काॾे ईअं करो, जो अलॻि अलॻि प्रकार जी सेवा कंदा आहिनि, उहो जिस्मानी सेवा थी, शरीर जी सेवा। लेकिन बाबा असांखे चए थो हाणे तव्हांखे रूहानी सेवा करणी अथव, आत्माउनि जी सेवा करणी अथव। ॾिसो आत्माऊं दुखियूं आहिनि न हिन समय, असां बि छा चईंदा आहिनि असांजी आत्मा दुखी आहे, फलानी जी आत्मा ॾाढी दुखी थी थिए, त हुनजे शरीर खे न ॾिसो, हाणे असांखे स्वयं खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे सभिनि जी आत्माउनि खे सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं ॾियणियूं आहिनि। हिनजे लाइ स्वयं खे असांखे पहिरियों भरपूर थियणो पवंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि कुझु बि कर्म करो, सॼो ॾींहुं सुबुह उथो था, राति जो सुम्हो था, तेसि ताईं सॼो ॾींहुं मूंसां गॾु ई हर कर्म करो। सुम्हो बि सभु ॻाल्हियूं मूंखे ॿुधाए करे मूंसां मुंहिंजी यादि में सुम्हो, तॾहिं बाबा असांजे द्वारा ॿियनि जी आत्माउनि जी मदद करे सघंदा।